हेड़ी हस्ती असां वटा पोइ बि असां वहमनि जा मरीज़ लॻा पिया पोइ बि असां चऊं था असांखे ख़बर नथी पए हक़ जी हक़ भला कीअं तव्हांखे जी पाण ॻाल्हाए छा कीअं तव्हां हक़ खे सुञाणींदो हिकिड़ा कावड़िया वेठा आहिनि हज़रत अबू बकर सिद्दीक़ ते हज़रत उमर फारूक ते हज़रत उस्मान साईं ते तज़ोरी हज़रत अली को इन्हनि खिलाफ़त खसी मां तव्हां बुशादो कयां हेॾे निहारियो हज़रत इमाम हुसैन कंहिंजो पुटु ॻाल्हायो ई नथा करबला जे मैदान में 72 पंहिंजा साथी भाइर बच्चा ॿार शहीद कराए पाण बुख वञ बर्दाश्त कयईं तीर तलवारूं बर्दाश्त कयईं यज़ीद जी हुकूमत खे न मञी उन जी हुकूमत ते दस्ते बैत न थियो छाजे लाइ आहे तव्हांखे ख़बर वो इन जे करे जो यज़ीद के नाक ते समझे चो चो ॻाल्हायो ई नथा जो यज़ीद जी हुकूमत के नाक ते समझे पोइ चई तो मां त शहीद थी सघां थो बच्चा ॿार त शहीद थी सघनि था आल औलाद त शहीद थी सघे थी बुख वञ त बर्दाश्त करे सघां थो पर नाने मोहम्मद करीम जे दीन सां सौदेबाज़ी करे नथो सघां यज़ीद जी हुकूमत क़ुरान जे ख़िलाफ़ आहे शरीयत जे ख़िलाफ़ आहे नाने नबीअ जे ख़िलाफ़ आहे तंहिंजे करे मां यज़ीद खे नाहक़ ते थो सम्झां उन जी हुकूमत खे नाहक़ ते थो सम्झां तंहिंजे करे मां इहो ऐलान थो कयां मां शहीद थी सघां थो बच्चा ॿार शहीद कराए सघां थो पर नाहक़ जो साथ नथो ॾेई सघां पोइ जॾहिं पुट एॾो बहादुर आहे त पीउ दलाए केॾो न बहादुर हूंदो ॻाल्हायो ई नथा केड़ा केड़ा मञो था हज़रत अली मुर्तज़ा वॾो बहादुर हो सभु मञो था असदुल्लाह जो लक़ब हज़रत अली खे कन ॿिए कंहिंखे असदुल्लाह कंहिंखे चइबो आहे अल्लाह जो शेर हज़रत अली मुर्तज़ा हो हाणे अल्लाह जे शेर खां अबू बकर सिद्दीक़ भी खिलाफ़त खसियो उमर फारूक भी खिलाफ़त खसियो उस्मान गनी भी खिलाफ़त खसियो हज़रत अली वेचारो माठ करे वही रहियो तव्हां हज़रत अली वेचारे खे बुज़दिल करे छॾियो दुजणो बनाए छॾियो असां त चवंदा आहियूं हज़रत अली अल्लाह जो बबर शेर आहे चओ चओ वही कावड़िया असां ते वेठा आहिनि त हे वहाबी हज़रत अली के चौथे नंबर ते ख़लीफ़ो था मञनि अजीजो नंबर विरायण वारा असां कन अल्लाह साईं कुरान मजीद खोलियो तो सही पढ़ो तो सही कुरान मजीद में अल्लाह ताला फरमाए मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना माहू अशद्दाउ अलल कुफ्फार रहमाउ बैनहुम तराहुम रुक्अन सुज्जदा अञा बुलंद आवाज़ अञा ईमानी जज्बे सां कुरान तो नंबर विराए नबी साईं जन बाण दाल नंबर विराए और जने मुझे प्यारे नबी दान साहब के बिस्तरी खुशखबरी दी आवा तो नंजा नंबर ही खया कर फरमाया अबू बकर फिल जन्नत उमर फिल जन्नत उस्मान फिल जन्नत अली फिल जन्नत तलहा फिल जन्नत सईद फिल जन्नत साद फिल जन्नत दम साहब नाला नबी ज़ैन दुनिया की हयात में दुनिया की जिंदगी में खयाल नंबर वार उन्होंने बिस्तरी खुशखबरी दी जिनमें पहले नंबर दे अबू बकर सिद्दीक जो नालो खयो जिनमें टे नंबर दे उमर फारूक जो नालो खयो जिनमें टे नंबर दे
उस्मान गनी जो नारो के हुन में चौथे नंबर ते मुझे शेर अली उल मुर्तजा जो नारो खयो